अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार ब्यूरो चीफ गोट के कादी अयाज कलवाल की ख़बर मूजिब मीरपुर माथलो में नकली दवाउन ऐं खाद जो विकिरो आम। ज़राअत खातो अगूर निंड सुतल घंटाघर चौक ते बशीर अहमद छिजण एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त सेठ पवन कुमार ऐं संदीप कुमार नकली DAP हलाए रहिया आहिनि। ग़रीब आबादगारनि सां ज़ुल्म बंदि न थी सघियो। हुन DC गोटकी खां उन्हनि ख़िलाफ़ नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त केतिरे अरसे खां वठी मीरपुर माथेलो में भाण बिज ज़रई दवाऊं नकली हली रहियूं आहिनि, जंहिंजे करे ग़रीब आबादगार तबाह ऐं बर्बाद थी रहिया आहिनि। अहिड़नि मुनाफ़िक़ोरनि खे कानून जे कटहरे में आणे नंढनि हारियुनि सां इंसाफ़ कयो वञे। ये सही खाद मां जे सलाह तो इते पी के मतलब गला ना छो ये करे दो उनजो को रसीद वगैरह थी दादी वो पर्ची पवन संदीप पवन निया प्रदीप सेठ निया पर्ची मान पर्ची खणी हे बेच कटायन वो जो भेटाई चौक ते सेठ उठाओ तो बेच खणी वरी हाने आखिरी इन खाद खणी डीजल भराए के मालिक के वञा तो मालिक के बुधायो थी मालिक अची हो बैठो असां यो मोटरसाइकिल ते जेको आयो बंडू खाद जेको आयो।